इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं मासूमनि जी ॾिनल लातइदाद क़ुर्बानियुनि खे भेटा पेश करण लाइ नओं ॻोठ पठाणो में दरगाह बिडल शाह जी इमाम बारगाह में मजलिस अज़ादारी हर साल मरहूम सैयद सादात मुमताज़ अली शाह जी अॻवानी में मुहर्रम जा 10 ॾींहं कराई वेंदी आहे, जंहिं में सुठी ॼाण रखंदड़ उलमान खे पाबंद कयो वेंदो आहे। ऐं हिन साल बि मरहूम सैयद मुमताज़ अली शाह जे फर्ज़ंद सैयद वकार मुमताज़ शाह जी अॻवानी में 10 ॾींहं मजलिस अज़ादारी कई वई। दरगाह बिडल शाह जी इमाम बारगाह का मातमी जुलूस बरामद करे अंजुमन गुलमा सज्जाद मातमी जुलूस पंहिंजे रिवायती रस्तनि खां थींदे सादात नओं ॻोठ पिठाणो जी इमाम बारगाह पहुतो, जिते मोमिननि टांडनि जा रस्ता पार करे गिरज़न ज़ंजीरनि चाकुनि सां आज़ादारी कई। ज़ख़्मी मोमिननि जे इलाज लाइ सेंटर क़ाइम कया विया, जेके मोमिननि खे बर वक़्त इलाज ॾेई रहिया हुआ।